अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां अब्दुल मोमिन जुणो। तव्हां ख़बर ॾियूं था त मौजूदा बारिशुनि खां पोइ बासरनि पारां पंहिंजे ज़मीन मां निकाल थियल पाणी काज़िमंद मोड़ ऐं उन जे आसपास वारनि इलाइक़नि में तबाही मचाए छॾी। अक्सर घर किरी पट पइजी विया आहिनि। पाणीअ जे कुदरती निकाल बंदि हुअण करे पाणी में चाढ़ जो सिलसिलो जारी। चूंडियल नुमाइंदनि ऐं हुकूमती अदम दिलचस्पीअ सबबि हिते जा रहवासी पंहिंजे मदद पाण तहत सामान ऐं माल बचाइण जी कोशिश में मसरूफ़ आहिनि। उते मौजूद नाज़ न्यूज़ जो रिपोर्टर राजिद अली ख़ासकली मुतासिरनि सां ॻाल्हि ॿोल कई आहे। अचो त ॿुधूं। नाज़रीन, जीअं त हिन वक़्तु मां मौजूदु आहियां काज़िमंद मोड़ ते। जीअं त तव्हां हीअ सूरत हाल ॾिसी सघो था त माण्हू वीचारा पंहिंजा टपड़ कढण में मसरूफ़ आहिनि। हिते सफ़ा ॿोॾि जी सूरत हाल आहे। उन हवाले सां असां वधीक हितां खां पुछूं था त हू कहिड़ियुनि तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। पोइ हुतां पोयां बंद भॻा अथनि जेके बि असांजे काज़ीमंद जा अमीर माण्हू आहिनि, सुलझल माण्हू, उहो अहिड़ो कमु करे छॾियो जेको असां सफ़ा ॿोॾि मुतासिर वांगुरु थी विया आहियूं। पंहिंजा ॿचिड़ा कोन कढी सघिया आहियूं। असांजा ॿचिड़ा खोड़ सारा जेके घरनि जे हेठां अची विया आहिनि ऐं परेशान थी विया आहियूं। एसि ताईं असां वटि सामान कढण जे लाइ 8 ॾींहं अॼु को बि ॿेड़ो न आयो आहे। वॾेरा जेके बि आहिनि, जिन खे बि मथां गवर्नमेंट पैसा मोकिलिया आहिनि, ॾिना विया आहिनि, उन्हनि मां असांखे हिकिड़ो तंबू छा पर मच्छर जाली बि असांखे कोन वठी ॾिनी वई आहे। जेकी बरसाति तबाही मचाई आहे उन जो असरु असां शहर काज़ीमंद ते इंतिहाई घणो पियो आहे। काज़ीमंद जे सराउंडिंग जेके बि ॻोठ आहिनि उहे पाणी हेठि आहिनि। जॾहिं त हिते जेके मुतासिर माण्हू आहिनि, घर जिन जा ॿुॾी विया आहिनि, घर छॾे रोड ते पहुता आहिनि। ऐं हिन वक़्तु असां बीठा आहियूं अंजमन रोड सां बीठा आहियूं ऐं उन हवाले सां पंहिंजो असां पीसफुल सपने हिन ताल काज़ीमंद तरफ़ां मुख़्तलिफ़ तरीक़े सां कमु करे रहिया आहियूं। माण्हुनि में खाद खुराक पुॼाए रहिया आहियूं ॿिनि वेलनि जी। गॾोगॾु अॼु पीसफुल सपने हिन जे तांगन सां छपिया सां राब्तो कयोसीं, जिन्हनि 2500 माण्हुनि खे राशन जा बैग्स ॾिना ऐं पाणी जी बोटल्स ॾिनियूं। ऐं उनखां अलावा हींअर असां भई तव्हां ॾिसो पिया दोस्त जेके कमु करे रहिया आहिनि उहे पंहिंजो माल जा डॉक्टर आहिनि, जेको असां वटि माल बि जेको घणो घणो मुतासिर थियो आहे ऐं उन्हनि माल खे मुतासिर खे बचाइण लाइ वैक्सीन ऐं गॾोगॾु जेके धक लॻल आहे उन लाइ एंटीबायोटिक वग़ैरह उहो असांजे प्रोवाइड कयूं पिया। जीअं बरसाति पई आहे त काफ़ी ख़ानदान मुतासिर थिया आहिनि, जेके ग़रीब आहिनि, रोडनि ते अची विया आहिनि। हिन सां गॾु अनेक बीमारियूं जेके आहिनि उहे माण्हुनि सां गॾु माल खे बि थियण लॻियूं आहिनि। असां पंहिंजो पेशो सम्झी अॼु मुफ़्त वैक्सीन ऐं दवाऊं जो इलाजु जेको आहे करणा आहियूं। मोस्टली जेके हिते जानवर आहिनि ॿोॾि या बरसाति में जेके मुतासिर थिया आहिनि उन्हनि में मच्छरनि जे चक पाइण सां तमामु घणियूं बीमारियुनि खे थियूं आहिनि, जिन्हनि जे करे असां उनखे आइवरमेक्टिन ऐं मुसलसल उन सां गॾु ट्रीटमेंट वग़ैरह ॾिनी आहे। बाक़ी जिन खे धक लॻल आहिनि उन्हनि खे ट्रीटमेंट ॾिनी आहे। ऐं इनशाला असां हर रोज़ु अॼु असां आया आहियूं ऐं डेली बेसिस ते असां माल जो हितां जो ख़्यालु रखंदासीं। जेके माल मुतासिर आहे उन्हनि जो प्रॉपर तरीक़े सां इलाजु कंदासीं, जीअं ई मुतासिर ख़ानदान जेके आहिनि उहे सही नमूने पंहिंजी ज़िंदगी बसर करे सघनि। ॾिसो त अफ़रा तफ़री लॻो पियो आहे। को इंतिज़ामिया न आहे, न को ऑफिसर न आहे। हर ऑफिसर हितां हाईवे आहे क्रॉस करे पोइ कंहिं केॾे लड़ी न आयो आहे। को ऑफिसर या को हिते नुमाइंदल चूंडियो, को काउंसलर, को चेयरमैन अञा ताईं को बि माना हितां कोन आहे। तव्हां ॾिसी सघो था हर को पंहिंजो मदद पाण करे पियो। बासर माण्हुनि पाणी खे रोके हींअर छॾे करे पूरे शहर खे तबाह कयो आहे। शामत आहे, पोइ हिते डैम हुया उहे खोलिया विया। असां ग़रीबनि ते ज़ुल्म थी वियो आहे। असां ज़ुल्म थियण सां असांखे बचायो ऐं मदद कयो असां ग़रीबनि जी। पिया असां सां ज़ुल्म थी वियो, असां सां केर बि कोन थो वेझो, जेको वॾेरो कहिड़ो बि कोन थो अचे। हाणे असांजो केर बि न आहे। असां ॿार पिया कढूं या सामान कढूं, केॾां वञूं, अहिड़ी शइ बि कान्हे का, बुख पिया मारूं, केॾां वञूं, अंदरि 24 कलाक वेठा आहियूं अंदरि पाणी में। के बि हया न आहे त को माण्हू ॿुॾे पियो या को मरे पियो या छा। सभु हिते तमाशो ॾिसण वारा, ख़ासि करे असांजा वॾेरा आहिनि, उन्हनि खे वधि में वधि असांजी पारत हुजे त असांजो कुझु कयो वञे। असां हींअर कंहिंखे तव्हां अॼु कंहिंखे छा चऊं? हा, हीअ असांजी हालति ॾिसो, असां ते केॾो ज़ुल्म लॻो पियो आहे। सिंधी मेज़बानी जी सुञाण टपाल मेज़बान।